सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जनते दुरूद ऐं सलाम पढ़ण जूं बेशुमार फ़ज़ीलतूं किताबनि में लिखियल आहिनि। अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेका क़ौम कंहिं मजलिस में वेहे ऐं उन में न अल्लाह पाक जो ज़िक्र करे न उन जे नबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद मोकिले त क़यामत जे ॾींहुं उन क़ौम ते ज़िल्लत ऐं नुहूसत मुसलत कई वेंदी। प्यारा इस्लाम भाइरो, मजलिस जी माना आहे वेहण जी जाइ। हिकु शख़्स अकेलो वेठो हुजे उहा बि मजलिस आहे, ॿ वेठा हुजनि उहा बि मजलिस आहे, 4 वेठा हुजनि उहा बि मजलिस आहे, 500 जो इज्तिमा हुजे या 50,000 जो उहा बि मजलिस ई आहे। लिहाज़ा जॾहिं बि कंहिं मजलिस में हुजो, यानी अकेला वेठा हुजो या घर वारनि सां गॾु दुकान ते वेठा हुजो या ऑफिस में दोस्तनि सां हुजो या दीनी इज्तिमान में, मतिलबु त हर मजलिस में अल्लाह पाक जो ज़िक्र करणु ऐं दुरूद पाक पढ़ण जी आदत बणायो। इंशाअल्लाहुल करीम इन जो खोड़ सारियूं बरकतूं मिलंदियूं ऐं उन सां गॾोगॾु अल्लाह पाक चाहियो त क़यामत जे ॾींहुं ज़िल्लत ऐं रुसवाई खां बि बची वेंदासीं। खुदा के बाद मोहम्मद का नाम लेते रहो, हर एक काम में बरकत दुरूद पाक से है। बरोज़े हश्र वो होगा नबी की कुर्बत में, जहाँ में जिसको भी उल्फत दुरूद पाक से है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। तफ़सीर अज़ीज़ी में आहे कलदा बिन उसैद, जंहिंखे अबू असद बि चवंदा आहिनि, मक्के शरीफ़ जो रहण वारो हिकु काफ़िर हो, जेको जहालत जे दौर में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो साथी हो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे इस्लाम क़बूल करण खां पोइ हिकु ॾींहुं खांउसि मिलियो ऐं चवणु लॻो, ए अबू बकर, तव्हां वापार ऐं सौदागरी में ॾाढा माहिर हुया, पंहिंजी अक़लमंदी जे करे हमेशह नफ़ो कमाईंदा हुया। हाणे तव्हांखे छा थियो? तव्हां पंहिंजे अबनि ॾाॾनि जे दीन जे मुक़ाबले में इस्लाम क़बूल करे वरितो ऐं एॾो वॾो नुक़सानु खयों। लात ऐं उज़ा यानी मके वारनि जा कूड़ा ख़ुदा जिन जी हू इबादत कंदा हुया, उन्हनि जी शफ़ात खां नाउमीद थी विया। उन बेवकूफ़ कलदा बिन उसैद जी ॻाल्हि ॿुधी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला ने फरमायो, ए कलदा, जेको इंसान हक़ खे क़बूल करे ऐं चङा कमु करे, भला उहो बि नुक़सानु खणण वारो थी सघे थो? यानी मां जहिड़ी तरह दुनियावी वापार में माहिर आहियां, ईअं ई मूं आख़िरत जे वापार में बि अक़लमंदी ई ॾेखारी आहे। मूं हक़ जी ॻाल्हि खे क़बूल कयो ऐं चङे कमनि में मसरूफ़ थी वियुसि, तंहिं करे नुक़सानु खणण वारनि मां न आहियां, बल्कि नुक़सानु खणण वारो असल में तूं आहीं। तूं ई नुक़सानु वारो सौदो करे रहियो आहीं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जी हिन प्यारे जवाब जी हिमायत में सूरे असर नाज़िल थी। अल्लाह पाक फरमायो, वल अस्र इन्नल इंसान लफ़ी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस्सब्र। तर्जुमो कंजुल इरफान, ज़माने जो कसम, बेशक इंसान ज़रूर नुक़सान में आहे, पर जन ईमान आंदो ऐं उन्हनि चङा कम कया ऐं हिक ॿिए खे हक़ जी ताक़ीद कई ऐं हिक ॿिए खे सब्र जी वसीयत कई। प्यारा इस्लाम भाइरो, मुस्लमाननि जे पहिरें ख़लीफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जी प्यारे प्यारे जवाब ऐं नाज़िल थियण वारी सूरे असर मां ख़बर पई तमामु इंसान नुक़सान में आहिनि। हिन नुक़सान मां सिर्फ़ु उहो ई बचंदो जंहिंमें ही 3 सिफ़तूं हुजनि। पहिरियों ईमान वारो हुजे, छो त जेको मोमिन आहे उहो जानवरनि खां बि बदतर आहे। उन त दुनिया में अचण जो ई मक़सदु विसारे छॾियो, पोइ उहो नुक़सान खां कीअं थो बची सघे? नंबर 2, नेक अमल कंदो हुजे, छो त जेको नेकियूं नाहे कंदो, गुनाह कंदो आहे, उहो बि सख़्तु नुक़सान में आहे। गुनाह त हिकु बाहि आहे जेका ज़िंदगी जे क़ीमती घड़ियुनि खे साड़े करे ख़ाक करे छॾींदी आहे। इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, ए इब्ने आदम, तुंहिंजी हलाकत थिए, छा तूं अल्लाह पाक खां मुक़ाबिलो करणु चाहीं थो? हा, जंहिं अल्लाह पाक जी नाफ़रमानी कई, ॼण त उन अल्लाह पाक सां जंग कई। टियों, हक़ ॻाल्हि जी ऐं सब्र जी वसियत करणु, यानी नेकी जी दावत ॾियणु। नेकी जी दावत ॾियण वारो हुजे, छो त जेको पाण तोड़े जो नेक बणिजी वञे,
पर ॿियनि खे नेकी जी दावत न ॾींदो हुजे, ॿियनि खे बुराई खां मना न कंदो हुजे, उहो बि नुक़सान ई में आहे। ऐं मुमकिन आहे त जॾहिं गुनहगार अज़ाब में गिरफ़्तार थियनि त उहो बि पकड़ में अची वञे। अल्लाह पाक असां सभिनी खे हीअ टई सिफ़तूं अपनाइण ऐं पाण खे नुक़सान खां बचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सूरह वल असर क़ुरान करीम जी हिकु मुख़्तसिर सूरत आहे। हीअ मुबारक सूरत मक्के शरीफ़ में नाज़िल थी। हिन में सिर्फ़ु हिकु रुकू आहे, 3 आयतूं, 14 अल्फाज़ ऐं 8 हुरूफ़ आहिनि। हज़रत उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूल खुदा अहमद मुजतबा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जेको सूरह वल असर पढ़े अल्लाह पाक उन जे लाइ सब्र ते मुहर लॻाए छॾींदो ऐं उहो क़यामत जे ॾींहुं हक़ वारनि सां गॾु हूंदो। सूरह वल असर बज़ाहिर हिकु नंढड़ी सूरत आहे, पर उन में जेकी मज़मून बयानु थिया आहिनि ऐं जेको सबक़ु असांखे ॾिनो वियो आहे उहो अहिड़ो त बाकमाल ऐं बेमिसाल आहे, जो इंसानु हिकु नसीहत ई चङी तरह अपनाए वठे त दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी जे लाइ काफ़ी आहे। पंहिंजे वक़्त जा तमामु वॾा इमाम हज़रत इमाम मुहम्मद बिन इदरीस शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था, जेकर माण्हू हिन हिकु सूरत यानी वल असर में गौर फ़िक्र कनि त उन्हनि खे उहा ई काफ़ी आहे। संदनी जो हिकु ॿियो फ़रमान आहे त जेकर अल्लाह पाक सूरह वल असर खां अलावा ॿी का बि दलील नाज़िल न फ़रमाए हा तॾहिं बि ई नसीहत यानी दुनिया या आख़िरत जे लाइ काफ़ी थी वञे हा। अल्लाहु अकबर। अंदाज़ो कयो, क़ुरान करीम जूं सिर्फ़ु 3 आयतूं सिर्फ़ु 14 लफ़्ज़नि में केतिरे कमाल जी नसीहत बयानु फ़रमाई वई आहे। त जेकॾहिं असां सिर्फ़ु उन हिकु नसीहत खे अपनायूं, उन में गौर फ़िक्र कयूं त असांजी दुनिया बि संवरजी सघे थी ऐं आख़िरत बि संवरजी सघे थी। हिन मां सूरह वल असर जी अहमियत जो अंदाज़ो लॻायो। वाक़ई ही मुबारक सूरत अहिड़ी आहे जो उनखे यादि रखणु, उन में जेका नसीहत कई वई आहे उन ते अमल करणु ऐं उन मुबारक सूरत खे बार बार दोहिराईंदो रहणु त जीअं ही सबक़ु असांखे यादि रहे ऐं उन ते अमल करण जो ज़हन बणिजंदो रहे, निहायत ज़रूरी आहे। तिबरानी शरीफ़ में आहे, 2 सहाबी सॻोरा हुया, उनजो मामूल हुयो त जॾहिं बि पाण में मिलंदा हुया त हिक ॿिए खे सूरह वल असर ॿुधाईंदा हुया। सुभान अल्लाह, केतिरो प्यारो मामूल आहे। काश असां बि हीअ अंदाज़ अपनायूं, जॾहिं बि पाण में मुलाक़ात थिए, 2 दोस्त पाण में मिलनि, पीउ पुट जी मुलाक़ात थिए, उस्ताद शागिर्द जी मुलाक़ात थिए, निगरान माते जी मुलाक़ात थिए, असां हिक ॿिए खे आख़िरत जी यादि ॾियारींदा रहूं। क़ुरानी आयतूं, हदीसूं, ख़ासि करे सूरह वल असर ॿुधाए करे आख़िरत जी यादि ॾियारींदा रहूं। उन जी बरकत सां इंशा अल्लाहुल करीम ज़िंदगी जो मक़सदु यादि रहंदो ऐं अल्लाह पाक चाहियो त उन ते अमल जी बि तौफ़ीक़ मिली ई वेंदी। अल्लाह पाक असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हूअं त सूरह वल असर इस्लाही मज़मूननि ते मुश्तमिल आहे। हिन में असांखे नसीहत कई वई आहे, ज़िंदगी जे अहमियत बयानु थी आहे, ज़िंदगी जो मक़सदु ॿुधायो वियो आहे, दुनिया या आख़िरत में नुक़सान खां बचणु, कामयाबी माणण जा तरीक़ा इरशाद थिया आहिनि। उन सभिनी सां गॾु हिन मुबारक सूरत में नाते मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि पहलू आहे। केतिरी प्यारी ॻाल्हि आहे, का सूरत हुजे, का आयत हुजे, को मौज़ू हुजे, का ॻाल्हि हुजे, क़ुरान करीम जो निहायत प्यारो उसलूब आहे त हर सूरत में, हर क़िस्म जे मज़मून में नाते मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पहलू मौजूदु हूंदा आहिनि। उन्हीअ करे त आला हज़रत फ़रमाइनि था, जैसे कुरान है विर्द उस गुले महबूबी का, यूं ही कुरान का वज़ीफ़ा है वक़ार आरिज़। यानी जीअं प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसरत सां तिलावत कंदा हुया, ईअं ई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रुख़सार जूं तारीफ़ूं करणु क़ुरान करीम जो बि वज़ीफ़ो आहे। सूरह वल असर में नाते मुस्तफ़ा जो पहलू कहिड़ो आहे? अल्लाह तबारक ताला फ़रमायो, वल असर, तर्जुमो कंजुल इरफ़ान, ज़माने जो कसम। असर अरबी में ज़माने खे चवंदा आहिनि ऐं मुफ़सरिन जो हिकु कौल इहो बि आहे त हिन हंधि ज़माने मां मुराद असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुबारक ज़मानो आहे। यानी हिन में त को शक न आहे त हर ज़माना मेरे हुज़ूर का आहे। अलबत्ता दुनिया जी तारीख़ में उहे 63 साल जेकी मुंहिंजे या मुंहिंजे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में ज़ाहिरी तौर ते गुज़ारिया, जॾहिं फ़िज़ाऊं पाण सगुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महकंदड़ साहनि सां महकी रहियूं हुयूं,
दर ऐं दीवार पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर सां रोशन थी रहिया हुया। अल्लाह पाक उन्हनि 63 सालनि जो कसम इरशाद फरमाईंदे चयो, वल असर, ए महबूब असांखे अव्हां जे मुबारक ज़माने जो कसम। सुभान अल्लाह, छा शान आहे मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। वो खुदा ने है मर्तबा तुझको दिया, न किसी को मिले न किसी को मिला, कि कलाम मजीद ने खाई शहा, तेरे शहरो कलामो बका की कसम। ए महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह पाक अव्हांखे अहिड़ो कमाल बुलंद रुतबो ॾिनो आहे जो अहिड़ो रुतबो न पहिरियां कंहिंखे मिलियो आहे न बाद में कंहिंखे मिलंदो। संदन शान ऐं अज़मत जी छा ॻाल्हि कजे। अल्लाह पाक क़ुरान पाक में संदन मुबारक शहर, संदन मुबारक कलाम, संदन मुबारक ज़िंदगी जा कसम इरशाद फरमाया आहिनि। प्यारा इस्लामी भाइरो, हिन मां मालूम थियो सभिनी खां अफ़ज़ल ज़मानो उहो ई आहे जो जॾहिं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाहिरी तौर ते हिन दुनिया में तशरीफ़ फरमा हुया। जीअं त हदीस शरीफ़ में आहे, सभिनी खां बहितर ज़मानो मुंहिंजो ज़मानो आहे, पोइ जेकी उन सां मिलियल आहे, पोइ जेकी उन्हनि सां मिलियल आहिनि। यानी उम्मत में सभिनी खां बहितरीन माण्हू रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जा आहिनि। यानी सहाबा किराम, पोइ ताबईन, पोइ तबा ताबईन। ही 3 ज़माना सभिनी खां बहितरीन ज़माना आहिनि। हितां खां असांखे सबक़ मिले थो त आइडियल ऐं सभिनी खां मयारी ज़मानो असांजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी मुबारक ज़िंदगी जो ज़मानो आहे। पोइ सहाबा किराम अलैहिम रिज़वान जो दौर, पोइ ताबईन ऐं तबा ताबईन जो दौर मुबारक आहे। तंहिं करे असांखे घुरिजे त उन्हनि ज़माननि खे पंहिंजो मयार बणायूं। मिसाल तौरु उन दौरनि जी तारीख़ पढ़ूं, सहाबा किराम जी सीरत पढ़ूं, पोइ उन जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। अल्लाह पाक असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।